बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तव्हांजो भाउ राशिद महमूद सूमरो तव्हां सां मुखातब आहियां। मुख़्तसर पैगाम आहे अवां जे लाइ त सुभाणे इंशाअल्लाह सिंधु बचाए जो उनवान ते गुड्डूअ खां वठी करे ठट्टे ऐं सिजावल ताईं जमीयत उलमा इस्लाम एहतजाजी मुज़ाहिरा करे पई। मां हिकु दफ़ो ॿीहर अपील करियां थो सिंध जे गैरतमंद नौजवाननि खे, पोढ़नि खे, हारिन खे, मज़दूरनि खे, आबादगारनि खे त घरां सुभाणे निकिरी अचो। सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 6 बजे ताईं धरणा दरियाए सिंध ते जारी रहंदा। शायदि सिंध जे तारीख़ में पहिरियों दफ़ो एॾो वॾो यक वक़्तु मुज़ाहिरो हूंदो जेको ठट्टे ऐं सिजावल खां शुरू थींदो ऐं गुड्डूअ ताईं जारी रहंदो। 2 गुज़ारिशूं तव्हां सां करणु चाहियां थो। हिकु, महिरबानी करे टाइम जी पाबंदी, ख़ासि तौर ते घोटकी ऐं कदकोट कश्मीर जे अवाम खे अपील करियां थो त सुबुह जे 8 जो मतिलबु सुबुह जो 8 ठीक 8 बजे मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि गुड्डू पैराज ते। इंशाअल्लाह जेको आहे मां अॼु कोशिशि कंदुसि अॼु ई मां पहुची वञा गुड्डूअ जे आस पास ऐं सुबुह जो सवेर मां उते तव्हां सां गॾु हुजां, छो त मां सुभाणे पाण बज़ाते ख़ुदि 7 जॻहियुनि मां 6 जॻहियुनि ताईं पहुचणु चाहियां थो। गुड्डू ते मां पाण पहुचणु चाहियां थो सुबुह जो 8 बजे इंशाअल्लाह। 10 बजे सखर बैराज ते, 12 बजे लारकाणो खैरपुर बैराज ते, 2 बजे दादू ऐं मोरो बैराज ते, 4 बजे काज़ी अहमद ऐं आमरी बैराज ते ऐं 6 बजे जामशोरो हैदराबाद पुल ते मां पाण मौजूदु हूंदुसि। पहिरीं गुज़ारिश इहा आहे त वक़्त जी पाबंदी इंतहाई ज़रूरी आहे। असांजा दोस्त सुस्ती कंदा आहिनि, वक़्त जी पाबंदी न आहिनि कंदा। सुभाणे वक़्त जी पाबंदी ज़रूरी आहे। अवां कयो या न कयो, मां वक़्त जी पाबंदी कंदुसि। तव्हां 8 बजे पहुचो या न पहुचो, मां 8 बजे गुड्डो ते हूंदुसि इंशाअल्लाह। तव्हां पहुचो या न पहुचो, मां इंशाअल्लाह 10 बजे सखर हूंदुसि। तव्हां पहुचो या न पहुचो, इंशाअल्लाह मां 12 बजे लारकाणे खैरपुर ते हूंदुसि। तव्हां पहुचो या न पहुचो, इंशाअल्लाह मां 2 बजे मोरो ऐं दादू पुल ते हूंदुसि। तव्हां पहुचो या न पहुचो, मां इंशाअल्लाह 4 बजे काज़ी अहमद ऐं आमरी ते हूंदुसि। तव्हां पहुचो या न पहुचो, इंशाअल्लाह मां 6 बजे जामशोरो ऐं हैदराबाद ते हूंदुसि। अकेलो बीहणो पियो त अकेलो मुज़ाहिरो कंदुसि, पर इहा तव्हांजी रिवायत रही न आहे। तव्हां कॾहिं बि मूंखे तनहा न आहे छॾियो। सुभाणे कोई बि दोस्त घरनि में न हुजे। टाइम जी पाबंदीअ सां अवां खे पुलिन ते, वेझनि पुलिन ते पहुचणो आहे, ॿधीअ जो सबूत ॾियणो आहे। सुभाणे इंशाअल्लाह असां वाइखो कंदासीं सिंध दुश्मननि खे जेको आहे उहे सिंध सां दुश्मनी करे रहिया आहिनि ऐं भरपूर पैगाम ॾींदासीं। हिकु गुज़ारिश इहा आहे त सुभाणे घरनि खां निकिरो, टाइम जी पाबंदी कयो, एहतजाज में शरीक थियो। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त झंडो तव्हां सां गॾु ज़रूरी हुजे। झंडे खां बग़ैर कोई बि न अचे, झंडे सां गॾु अचो ऐं महिरबानी करे पाण सां गॾु जेको आहे उहो मिनरल वाटर जी का हिकिड़ी बोतल पाणीअ जी गॾु रखो। कोशिशि कयो वेझनि इलाइक़नि वारा जेका पुल जे बिल्कुलु वेझो वारा आहिनि उहे कूलर पाणीनि जा, थधे पाणीअ जा, शरबत जा भरे करे खणी अचनि, ताकी गर्मी आहे ॾींहं जो जेका उते माण्हू धरणे में हूंदा, ॿियो कुझु बि उन्हनि खे न करे सघिजे त घटि में घटि पाणीअ सां उन्हनि जी तवाज़ो करे सघिजे। बाक़ी इंशाअल्लाह मीज़बान ज़िला टेंट हणनि पिया था, लाउड स्पीकर जो इंतज़ाम कनि पिया था ऐं सोशल मीडिया खे अॼु खां वठी एक्टिव कयो। सुभाणे शाम ताईं हर अकाउंट ते, हर पोस्ट ते, हर वीलॉग ते, हर टिकटॉक ते, हर इंस्टाग्राम ते सिर्फ़ इहा पोस्ट हुजे, सिंधु बचाएं, सिंधु बचाएं, सिंधु बचाएं, सिंधु बचाएं। इंशाअल्लाह सुभाणे सिंध तारीख़ रक़म कंदी। सिंधु बचाएं जो उनवान ते सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो इंशाअल्लाह मुज़ाहिरो थींदो। मां सुभाणे वक़्त जे पाबंदीअ सां तव्हांजो इंशाअल्लाह मुंतज़िर रहंदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हांजो ऐं मुंहिंजो हामियो नासिर। इंशाअल्लाह सुभाणे तव्हां सभिनी सां दरियाह जे पुलिन ते मुलाक़ात बि थींदी, ज़ियारत बि थींदी। मुंहिंजे हिन पैगाम खे आम कयो, शेयर कयो, वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचायो ऐं गैरतमंद सिंधियुनि खे अपील कयो त उहे सुभाणे घरनि खां निकिरी अचनि। दरियाह जे ख़ातिर, सिंध जे ख़ातिर उहे सुभाणे मैदान ते निकिरी करे पंहिंजो धरतीअ सां जेको आहे उहो हक़ निभाइनि ऐं पंजाब इस्तेमार ऐं पाकिस्तान जे ज़ालिम हुकुमरान खे पैगाम ॾियनि त दरियाए सिंध ते कंहिं बि क़ीमत ते नवां के नाला क़बूल न आहिनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।